नाज़िन खानगढ़ में सरदार अली गौहर महर तरफ़ां सुभाणे कोठायल कठ जूं तैयारियूं जारी आहिनि। सरदार अली गौहर महर चयो आहे त सुभाणे बिरादरी जो हिकु पुरअमन मेड़ाको आहे, ॿियो कुझु नाहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर गुलाम नबी महर। जी गुलाम नबी, इन हवाले सां अपडेट कजो। जी, अॼु सरदार अली खान महर पंहिंजे गौर पैलेस वारी जेको आहे जॻह ते जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेको आहे चयो त बिल्कुलु जेको आहे सुभाणे जेको आहे 6 सेप्टेम्बर ते जेको मेड़ाको आहे महाबेरादरी जो उहो हिकु पुरअमन मेड़ाको आहे ऐं न ई को सियासी या पीटीआई जो को मेड़ाको आहे, जंहिंजे करे मूंखे चई सम्झ नथो अचे त पुलिस या इंतिज़ामिया इनखे एतिरो 3 ज़िलनि जी पुलिस जेकी आहे छो घुराई वई आहे। अॻु में बि केतिरा बि हिते इवेंट जेके थींदा रहंदा हुया, जंहिंमें कॾहिं सदर के वज़ीर आज़म ईंदा रहंदा, गवर्नर ईंदा रहंदा हुया, कॾहिं बि एतिरी जेकी पुलिस जेकी आहे घुराई वेंदी हुई। अॼु हिन भेरे हिकु पुरअमन असांजो जेको कठ आहे, बिरादरी जो कठ आहे, हिन का बि सियासी एक्टिविटी न आहे, पोइ ख़बर न आहे छो था जेको आहे या इन घुराई वञे थी पई पुलिस, असांजे माण्हुनि जे ख़िलाफ़ जेको इंतकामी कार्रवाई छो थी कई वञे पई। केतिरा ई सुवाल जेके हिन बारे में जेके आहिनि उठाया, हुन वज़ीर आज़म खे नोटिस वठण जी बि अपील कई ऐं CM खे बि इहो चयो त तव्हां जेको आहे इन मामले जो जेको आहे नोट वठो त असांजो सुभाणे वारो जेको कठ आहे उहो बिरादरी जो आहे, बिरादरी जे मसइलनि जे हवाले सां इहो कठ आहे, न की जेको आहे सियासी को जलसो आहे। तव्हां पुलिस जेको आहे घुराए पिया ऐं हिते माण्हुनि खे जेको असांजो जेको हिमायतियूं आहिनि उनजे ख़िलाफ़ु जेको आहे पुलिस जेको रण ॿारे ॾिनो आहे उहो जेको आहे छो छाजे करे आहे। चो त हिते जेको आहे 44 जो कलम लागू करण जो को जवाज़ बि कोन्हे ऐं न जेको हरूभरू जेको आहे इहो असांजे माण्हुनि खे हिरासमेंट पियो वञे ऐं इहो जेको आहे सिंध हुकूमत जेके आहे कहिड़ो पैगाम ॾेई करे असांजी बिरादरी खे जेको आहे पाण में जेको तक़सीम करे पई। हुन जेको आहे वज़ीर आज़म खां इन बारे में जेकी आहे मदद जी बि जेकी आहे अपील कई आहे, नोटिस वठण जी जेकी घुर कई आहे। जी गुलाम नबी, अवां जी महिरबानी।